लाड़काने खां वाक़िअ अफ़सोसनाक ख़बरूं। ज़हरी दवा पी आपघात की कोशिश कंदड़ नौजवान खैरपुर नाथन शाह वासी नौजवान लाड़काने जे अस्पताल में दमदणी हवाले करे छॾियो आहे। वाक़िअ अफ़सोसनाक ख़बरूं पिया। नौजवान मुनीर चांडियो चांडका अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे। वारसनि डॉक्टरनि ते लापरवाही जो इल्ज़ाम हणी छॾियो आहे ऐं वारसनि जो चवणु आहे त मुनीर चांडियो अस्पताल जे अमले जी लापरवाही सबबि फौत थी वियो आहे। के आगाह कयूं पिया। लाड़काने में नौजवान ज़हरीली दवा पी आपघात की कोशिश कंदड़ नौजवान खैरपुर नाथन शाह वासी नौजवान लाड़काने जे अस्पताल में दमदणी हवाले करे छॾियो आहे। आगाह कयूं पिया। नौजवान मुनीर चांडियो चांडका अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे, जॾहिं त वारसनि पारां डॉक्टरनि ते लापरवाही जो इल्ज़ाम हणी एहतजाज कयो वियो आहे। लाड़काने खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर मुनवर लाइन ते मौजूद है। जी मुनवर, कड़ा तफ़सील आहिनि हवाले सां? हाँ जी, खैरपुर नाथन शाह के रहवासी मुनीर अहमद चांडियो जहरीली दवा की खुदकशी करे छॾी आहे। वारसनि तौर ते मुंतकिल करे लाड़काने जी चांडका अस्पताल दाख़िल कयो हो, जिते डॉक्टरनि जी मुबैना गिफ़रत सबबि हू तड़पी तड़पी फौत थी वियो आहे। जंहिंखां पोइ फौती जे वारसनि अस्पताल जे ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त असां अस्पताल में दाख़िल कयो, पर डॉक्टर जेको एमरजेंसी तौर उते न आया ऐं जंहिंखां पोइ असांजो जेको मरीज़ आहे उहो तड़पी तड़पी फौत थी वियो आहे। हिननि इहो मुतालबो कयो आहे त जेके डॉक्टर लापरवाही कनि था, गिफ़रत कंदा, उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ठीकु आहे मुनवर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।